या इलाही, जब तक मेरे जिस्म में जान रहे तुझ पे सदके तेरे महबूब पे कुर्बान रहे। मैं रहूं या न रहूं मगर दुआ है दिल की दीन मोहम्मद रहे और इज्जत कुरान रहे। जिस काम के लिए आए वो काम न बिगड़े, सर कट जाए तो कट जाए मगर इस्लाम न बिगड़े। तमन्ना है इस दुनिया में कोई काम कर जाए, अगर कुछ हो सके तो खिदमत कुरान कर जाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अज दुनिया खां अल्लाह जा जणु त अज़ाब विसरी विया आहिनि, वरी रब जे नए अज़ाबन खे दावतूं ॾेई रहिया आहिनि। कोरोना जहिड़ो ख़तरनाक अज़ाब माण्हुनि खां विसरी वियो, पर इहा बीमारी अहिड़ी सियाणी आहे जीअं मुहर्रम जो चंड नज़र आयो तीअं दरिया ॾे भॼी वई। कोरोना वारी बीमारी जीअं ई मुहर्रम जो चंड नज़र आयो त हितों भॼी हली वई। 6-7 महीना माण्हुनि जिन तकलीफ़ुनि में गुज़ारियो, उन खां बाद में वरी जेको पाण वटि अल्हम्दुलिल्लाह बचा हो, पर कराची जे धरतीअ ते जेका बारिश पई 7-8 फुट जेको पानी घरनि में मौजूद हो, माण्हुनि जे बचड़नि जा लाश लुढ़ी विया। माण्हू पंहिंजनि खे ॻोल्हे न पा सघनि, सामान लुढ़ी वियो, माण्हू दरपदर थी विया। उहो अज़ाब माण्हू खां विसरी वियो। ज़िले दादू जे पासे ॾे जबलनि तो नीहूं लथियूं, अलाए केतिरा माण्हू ईअं लाशा लुढ़ी विया, निकता ई कोन। इन्हनि खां इहो अज़ाब विसरी वियो। जीअं ई मुहर्रम जो चंड नज़र आयो तीअं झर झंग महबूब मुस्तफ़ा जे यारनि जे इज़तुनि ते हमला शुरू थी विया। जंहिं सोणे अबू बकर साईं महबूब ते सभु कुझु लुटायो, पंहिंजी न्याणी ॾिनी, जान लुटायई, माल लुटायई, उन अबू बकर खे बेगैरतन माफ़ न कयो। जंहिं झोल में आका साईं खे गार जे अंदर निंड्रा करायूं, नांग जा डंग सठई, पर उन्हनि बेहयावन खां सोणे अबू बकर जूं वफ़ाऊं सभु विसरी वयूं। जंहिं सोणे उमर फारूक काबतुल्लाह जा दरवाजा खोलाया, काबतुल्लाह जे दरवाजे के खोलाइण वारो सोणो उमर, जंहिंजे इस्लाम ते मिठो मुहम्मद करीम पान नारा पो हणे। जंहिं उमर जे करे मक्के जा काफर भोतार ॾकनि पिया, अॼु दुनिया जो गलीज़ उन उमर सोणे ते भौंके थो पियो। जंहिं अम्मा आशा साढा 9 साल आका साईं जे बिस्तरे ते गुज़ारिया, जंहिं अम्मा आशा जे शान में जिब्राइल अल्लाह जो क़ुरान खणी पो अचे, जंहिं आशा साईं ॾे जिब्राइल सलाम पो खणी अचे, उन आशा ते दुनिया भौंके थी पई। उन जीजल जे मथां दुनिया भौंके थी पई, जेको अमीर मुआविया साईं जंहिंजे महबूब मुस्तफ़ा साईं फरमायो, इन्नल्लाह व रसूलहू युहिब्बाने, फरमायो अमीर मुआविया सां अल्लाह जो रसूल ॿई मुहब्बत आहे। उन अमीर मुआविया साईं ते दुनिया भौंके थी पई। बाबा साईं, असांजे पाकिस्तान में जेकॾहिं को चीफ जस्टिस जे खिलाफ तो ॻाल्हाए त जेल में थो वञे, असांजे पाकिस्तान में को जज जे खिलाफ तो ॻाल्हाए पाण खे फांसीअ जे लाइ तैयार रखे। असांजे पाकिस्तान में पाकिस्तान जे झंडे जे खिलाफ तो वञे, पाण खे जेल जे लाइ तैयार रखे। जेकॾहिं असांजे पाकिस्तान में कोर्टुनि वारनि जे खिलाफ तो ॻाल्हाए, पाण खे जेल जे लाइ तैयार तो रखे। छा जेकॾहिं पाकिस्तान जो झंडो जेको असांखे बि प्यारो आहे, पर ॿुधो सहाबा जी इज़त हर शइ खां मथे प्यारी आहे। नारे तकबीर, सहाबा जे दुश्मननि ते नारे तकबीर, अम्मा आशा जे दुश्मननि ते, अम्मा हफ्सा जे दुश्मननि ते। महबूब साईं जे यारनि खे माफ़ त न कयूं, पर चौथो ॾींहुं असांजो ठेड़ी जो नौजवान सभु को
नेट फेसबुक हलाए थो पियो चौथों ॾींहुं पंजाब जे धरतीअ ते हिकिड़े बेगैरत नबूअत जी दावा कई चौथों ॾींहुं पंजाब जे धरतीअ ते हिकिड़े बेगैरत नबूअत जी दावा कई आहे मुस्लमानो असां वटि लावारस आहे त मिठे मुहम्मद जी ज़ात लावारस आहे मुसलमानों जेकॾहिं असां वटि लावारस आहे अबू बकर सोने जी ज़ात लावारस आहे असां वटि लावारस आहे सोने उमर जी ज़ात लावारस आहे असां वटि लावारस आहे सोने उस्मान जी ज़ात लावारस आहे असां वटि लावारस आहे अम्मा आशा लावारस आहे असां वटि लावारस आहे सोनो अमीर मुआविया लावारस आहे बाक़ी हिते हर को वारसीअ वारो आहे तुझे मुंहिंजे को पिणा जो नालो नथो खणी सघे तुझे मुंहिंजे को घर जो नालो नथो खणी सघे तुझे मुंहिंजे को अब्बे जो नालो नथो खणी सघे तुझे मुंहिंजे को यार जो नालो नथो खणी सघे जेके नालो खणे थो मिठे मुहम्मद जो नालो थो खणे पियो नारे तकबीर शान मुस्तफा ताजदार खत्म नबूवत कादियानिते कादियानिन ते लानत करण में भी डिजो था कादियानिन हामी इमरुअत मां मिठे मुहम्मद जे आशिकन जो आवाज बुधण तो चाहे नारे तकबीर कादियानिन गुलामी रसूल में मुसलमानो जेकॾहिं सुभाणे तव्हांखे महबूब जे इज्जत जे ख़ातिर काथे सॾु थिए त तव्हां तयार रहंदो इंशाअल्लाह जो आवाज न आयो इंशाअल्लाह जो आवाज न आयो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था मां मुहम्मद करीम जे उम्मत में हिकड़ा 30 ॼणा ज़ालिम पैदा थींदा जेके नबूवत जी दावा कंदा पर महबूब मुहम्मद करीम फरमायो ये दज्जाल अथव ये कूड़ो अथव ओ छेड़ी जा मुसलमानो यार जो हर जाए ते कदे केड़ी कुंड ते को गुस्ताख मौजूद आ कदे केड़ी कुंड ते को गुस्ताख मौजूद आ जे महबूब मुहम्मद करीम जे सदके तोखे मुखे वजूद मिलो जे महबूब मुस्तफा संजे सदके इन दुनिया के वजूद मिलो अज वो दुनिया मिठे मुहम्मद करीम जे शान में गुस्ताखी थी करे याद रख जाए मिठे मुहम्मद करीम जे मोहब्बत में मरी वई खटी वई ॾाढा आवाज ना आयो जेड़ो मजमावा तेरो आवाज अचे सुभान अल्लाह ना आयो आवाज ना आयो आवाज जेड़ो मजमावा तेरो आवाज अचे सुभान अल्लाह फरमाइन था ला युमिनु अहदुकुम हत्ता कुना हब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन फरमाइंदा तेस्तनी तमाम मोमिन नथा थी सको जेस्तनी मां मुहम्मद करीम के पांजे बच्चन का वधिक प्यारो नथा समझो पांजे घर वाले का वधिक प्यारो नथा समझो पांजे जान का वधिक प्यारो नथा समझो अल्लाहु अकबर मां मिठे मुहम्मद करीम जे आशिकन जी लाइन दे नजर थो कया अल्लाहु अकबर यार तुम मौत फकत ज़बानी आशिक महबूब मुस्तफा जे आशिकन जी तमाम की फरस्ता मां कहरन कहरन जो जिक्र कयो अल्लाहु अकबर रबवा जे धरती ते मुखे वो वाक्यो याद किताबन में लिखियो पयो कादियान जो वडो जोर कादियान ने ऐलान कयो खबरदार को भी मुसलमान असा जे रबवा में आजान न थो चई सके होडे कादियान जो ऐलान के आजान चवन न दींदा से एडे मिठे मुहम्मद करीम जा आशिक जागी पिया एडो थकजी पिया एडो टेम त न थियो हा वा एडो टेम त मिठे मुहम्मद जे आशिकन जो नालो तो वठा तभी ता को आवाज न थो निकरे
अल्लाह अकबर। रब वाजे धरती ते कादियान ने ऐलान कयो असा मुसलमान के आजान चवण न दींदासे। होदे मुसलमान भी उठी पिया, होदे मुसलमान उठी पिया, मुसलमान ऐलान था कन चवंदा जेसनी न रब वाजे धरती ते हिकड़ो मुसलमान मौजूद आजान वाकन साईं जी। नारे तकबीर। कल भी मुफ्ती जिंदा था, कल भी मुफ्ती जिंदा था। कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान। नारे तकबीर। हेरे मुसलमान ने ऐलान के ओ मुसलमानो यार खोड़ तो खादो पीतो अज मिठे मोहम्मद करीम जे दुश्मन ने ऐलान कयो जे जने रब जे धरती ते अल्लाह अकबर जो आवाज बंद थियो पो तवा अल्लाह जे अजाब को बची न सगनो। अज कादियानी जे करे मुसलमान जी आजान बंद कराया एक बे के चवण लगा क़यामत में मिठे मोहम्मद करीम जे सामू केड़ो कंद खणी सगदो। एक बेखे चवन था हेतरा आशिक मौजूद हो, नबी जा परवाना मौजूद हो, तवां जे हुंदे जेकॾहिं आज़ान न आई त पोइ क़यामत में कंध केड़ो खणी सघंदा। अल्लाह अकबर। हेरे नबी जा परवाना भी तैयार थियो, हेरे महबूब मोहम्मद करीम जा मस्ताना भी तैयार थियो, होडे रबवा में कादियानी हथियार खणी आया। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। यार जन्नत जे लाइ इम्तिहान ॾियणो पवंदो आहे, जन्नत मुफ्त में न मिलंदी आहे। अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नह वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम मसतहुमुल बसा वज़र्राउ वज़ुलज़िलू हत्ता यक़ूल अर्रसूल वल्लज़ीना आमनू मता नस्रुल्लाह अला इन्न नस्रुल्लाहि करीब। जन्नत मुफ्त में न मिलंदी, जन्नत जे लाइ पंहिंजे जान खे तैयार रखजांइ, जन्नत जे लाइ पंहिंजे बच्चन जी कुर्बानी तैयार रखजांइ। ओ नौजवान खोड़ खाधो पीतो आहे, ओ नौजवान जिंदगी जा ॾींहं थोड़ा थी, जेकॾहिं हीअ जवानी मिठे मोहम्मद जे मथां लुटाए वई। अल्लाहु अकबर। तुझी मुझी जान अबू बकर सोने को वधीक प्यारी नाए, तुझी मुझी जान सोने उमर को वधीक मुकद्दस नाए, तुझी मुझी जान सोने उस्मान से को वधीक मुकद्दस नाए, तुझी मुझी जान मिठड़े हैदर करार को वधीक मुकद्दस नाए। हेरे मुसलमान जो जथो निकतो आ सामू कादियानी हथियार खई बीठा थी, मज़ो तड़िया काफिर असले समेत अचे। हेरे मुसलमान कुरान जी मोहब्बत खयूं मज़ो तड़े। जफा जो इश्क में होती है वो जफाई नहीं, जफा जो इश्क में होती है वो जफाई नहीं, सितम न हो तो मोहब्बत का मजा ही नहीं। अल्लाह अकबर। होडो कादियानी अथर खई बीठान, मस्जिद जे चौधारी बैठान, हेडे मिठे मोहम्मद करीम जा परवाना मस्ताना। यार तवज्जो तकर ठेड़ी वारो तवज्जो तकर, सदको वना माउनन मस्तानन परवानन ता। अज मिठे मोहम्मद करीम जे शान में 24 कलाक गुस्ताखी बुधाऊं ता, कदे केड़ी कुंड ता कदे केड़ी कुंड ता। अहिया गाल बुधी जै जाते कोरत कम न कंदिया, जह जाते कोरट कम न करे, जाते जज जो कलम कम न करे, उते अल्लाह गाजी खालिद को पैदा कंदो। उते छा जाते जज जो कलम कम न करे, उते रब करीम को गाजी खालिद पैदा कंदो। नारे तकबीर। गाजी खालिद तेरी जुर्रत को, गाजी खालिद तेरी जुर्रत को का जानते हाय हाय। कोरटा जाते सजा अचे थी, फांसीअ जी भी सजा, उम्र कैद जी भी सजा, उते हिकिड़ो मस्तानो परवानो जंहिंजो नालो खालिदा, चो नाले जी शिक थींदी आहे। खालिदा पुलिस वारे को असलियो खसे थो, असलियो भी पुलिस वारो आहे, ऐं
जगह भी कोरटा पर महबूब जी गुस्ताखी बर्दाश्त न के समूरन जे सामो उनके गोलियों वाहे करे बुधाए त हिन धरती ते मिठे मोहम्मद जे गुलामन जी खोटी नाहे इन धरती ते मिठे मोहम्मद जे गुलामन जी अल्लाह अकबर खोड़ रोचे वारा भी पाता अज नजर था कयूं दिसों तो मुसलमान किए था आजान चवन होडे काजनी पंजे असले ते नाज करे आयो हेडे मुसलमान के पंजे ईमान ते नाज़ मिठे मोहम्मद करीम जे मोहब्बत ते नाज़ होडे कादियानी असलो सिधो कई बिठान रेफलन सिधियो कई बिठान हेडे मुसलमान कतार बनाइन ता मुसलमान चवंदा वञन था कतार किरंदी वञे आजान हलंदी वञे हाय हाय कतार था भरण जे तू भी आजान चओ वञे त पोइ इहो वञे त पोइ इहो वञे मुंहिंजा बाबा साईं मौत जे मुंहं में बीही करे अल्लाह जो नालो वठण मज़ो त इन में आवा मौत जे मुंह में बीही करे अल्लाह जो नालो वठण हेडे मुसलमान आजान शुरू कई एकड़ो मुसलमान आजान तो चवे अल्लाह अकबर इन अल्लाह अकबर चया होदो जी जो काजन जी गोली आई सीनो पार करे वई ओ मुसलमान हेठ गिरी पियो सीनी मो गोली क्रॉस थी वई ओ मुसलमान हेठ गिरी पियो बे अगते वधे तो चवे तो अल्लाह अकबर वरी भी गोली आई सीनो पार करे वई बे मुसलमान न मुसलमान जे मथो करवा ते अगते वधे तो चतो अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह जालिमन जी गोली आई सीनो पार करे वई बे मुसलमान अगते वधवा चतो अशहदु अल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जालिमन जी गोली आई सीनो पार करे वई सत्रियों थींदा वञन पिया बे मुसलमान अगते वधो चतो हय्या अल सलाह जालिमन जी गोली आई सीनो पार करे वई बे मुसलमान अगते वधो चतो हय्या अल फलाह जालिमन जी गोली आई काजानन जी गोली आई सीनो पार करे वई हिक बे जे मथो करंदा था वञन तड़पंदा था वञन लाशन जा ढेर लगा प्यान गज दे खून में लटपट लगी पिया वरी बेहोश के रसूल अगते वधो चतो अल्लाह अकबर जॾहिं अल्लाह जो नालो वठई वरी साम्हूं गोली आई सीनो पार करे वई अगते ॿियो वधियो चतो ला इलाहा इल्लल्लाह गोली आई सीनो पार करे वई सतरियूं थींदा विया आज़ान पूरी कंदा विया सतरियूं थींदा विया हिक ॿिए जे मथों लाशा पया हन चवनि था अॼु न आज़ान ॾिनी से त आज़ान कॾहिं ॾिनी अल्लाह अकबर ओ मुसलमानो मुंहिंजो त अक़ीदो ईमान तव्हां समूरन जो भी अक़ीदो ईमान हूंदो अल्लाह ख़त्म नबूवत जे कम जे करे जो बख्श जा फैसला फरमाईंदो अज तवज्जो कर अल्लाह अकबर खबर ना वरी मुलाकात थियलाए न थे मां इंशाअल्लाह मेहमान के भी इंतजार न कराईंदुम मौलाना गुलाम गौस हज़ारवी रहमतुल्लाह अलैह मता वडा नन जा वाद भी बुधाजन हरत मौलाना गुलाम गौस हज़ारवी रहमतुल्लाह अलैह के बुधायो साईं हिकड़े गोठ में कादियानन जो कब्जो आ साईं कादियानी चवंदा न जाते कहीं भी मुसलमान के वाज कनो न दींदा से कहीं भी मुसलमान के तकीरे कनो न दींदा से एडो गुलाम गौस हज़ारवी जेको खत्मी नबूवत जो मुहाफिज मरकजी जमीयत उलमा इस्लाम जो सेक्रेटरी जनरल अल्लाह अकबर नबी जो दीवान वा परवान वा चे केर थींदा उन कादियानी जेके चवन था वाज कनो न दींदा से एडे गुलाम गौस हज़ारवी निकरी पयो मानू हैरान अलाए गुलाम गौस हज़ारवी के मरणो ना है जेके जान जी परवाह ना है जेके बारन जी परवाह ना है जे तो बारे जान मिठे मोहम्मद ते कुर्बान वा पाण के जवे तो गुलाम गौस हज़ारवी खोड़ खादो पीतो थी खोड़ खादो पीतो थी अज जे कदे इते कई मुसलमान तकरीर न करे सकियो तो वो क़यामत में मिठे मोहम्मद जे सामू केड़ो कंद खणी सके
अल्लाहु अकबर। मौलाना गुलाम गोश हज़ारवी रहमतुल्लाह अलैह ऐलान तो करे अज फलाने गोठ में रात जो वायदो करनो वा ऐलान तो दे अज फलाने गोठ में रात जो वायदो करणो वा होडे कदनी पाण में तैयार थी विया केर थींदो हज़ारवी असांजे गोठ में वायदो करण वारो केर थींदो न के ते घुराइण वारो गुलाम गोश हज़ारवी रहमतुल्लाह अलैह पाण सां गॾु कफन भी खयूं वयो। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर कफन गॾु मौलाना गुलाम गोश हज़ारवी ओ छड़ी वारा यार तवज्जो तकर सोन मां सदको वना उन्हनि मिठे मोहम्मद करीम जे गुलामन ता सोन मां सदको वना उन्हनि मिठे मोहम्मद करीम जे आशिकन ता तवज्जो तकर गुलाम गोश हज़ारवी रहमतुल्लाह अलैह तैयार तो दे घरवारी पुछा थी करे सजो कफन काडे तैयार कयो तो वने बुधा त सही अज कफन लटन में विधियो तो वने चए तो अज मिठे मोहम्मद करीम जे मोहब्बत में कुर्बान करना वना तो अज मिठे मोहम्मद जे मोहब्बत में हे जिस्म कुर्बान करना वना तो अज जे कदे हज़ारवी के शहादत न मिली त बाकी कदे मिलंदी। अल्लाह मां सदको वना हजरत हज़ारवी तुझे किरदार जे मथा उन टाइम ते केडो न दुखियो मंजर हुंदो जने हज़ारवी रहमतुल्लाह अलैह पांजे पुटन के आखिरी भाकुर पाईंदो हुंदो। तवज्जो अल्लाहु अकबर वो केडो न मंजर दुखियो हुंदो जने हजरत हज़ारवी रहमतुल्लाह अलैह पांजे पुटन के अलविदाई भाकुर थो पाए पुटन के भाकुर पाए रोए थो पुटन के भाकुर पाए अखिन ते चुनियो थो दे पेशानी ते चुनियो थो दे पुट चवन सा बाबा बुधाओ त सही कदे भी तू भाकुर में रोनो ना है कदे भी तू भाकुर में पेशानी ते एड़ी दर्दी चुमी को नहीं आ बुधा त सही बाबा हकीकत केड़ी आ। अल्लाहु अकबर हज़ारवी चवे तो इन जे करे आखिरी चुमी तो समझो सो तो दे जालिम मुझे मान जला तैयार न जे करे मां मरी वना आखिरी तवा को मां चुमी वतियो तो वना ओ बचरो अज मुख मोकलायो घरवारी के चवे तो बचन जी पारती घरवारी चवे थी हज़ारवी दे त खबर अज तू केड़ा लफ्ज तो चवे पियो चवे तो नन्ना ओ घरवारी मुझे बचन जी तो के पारती चवे तो जे करे मां मिठे मोहम्मद जे मोहब्बत में कुर्बान थी वना आका जे इश्क में कुर्बान थी वना घरवारी के चवे तो बच्चन के तैयार करे इनके भी आशिके मोहम्मद बनाई जाए। घरवारी के चवे तो तोखे मुझे बच्चन जी प्यार पारता हे मुझा बच्चा जडे तैयार थन जी अज मां मिठे मोहम्मद जे मोहब्बत में कुर्बान थियण वना तो हे मुझा सबई बच्चा आका जे मोहब्बत में कुर्बान कजा। अल्लाहु अकबर मां सदको वना हज़ारवी तुझे न किरदार दा। अल्लाहु अकबर वरी जडे घरवारी को मोकलाए बचड़न को मोकलो करे कफन पांदे हाथ में खणी करे दरवाजे ते पातवा पोते निहारे तो घरवारी चवे सी अज तुझी अदा समझ में न थी अचे चे तो अज जो तो आखिरी दफो तुझे घर में दीद विधियो वना तो दर ते बीही करे अज तुझे घर में आखिरी दफो दीद विधि वना तो घरवारी के चवे तो त मुखे उम्मीद आ पांजी मुलाकात थींदी क़यामत में मिठे मोहम्मद जे सामने। हेदो हज़रत हज़ारवी रहमतुल्लाह अलैह हज़रत हज़ारवी रहमतुल्लाह अलैह उन गोठ में पातवा होडे कादनी सबई तैयार लगा पिया हो कादनी सबई तैयार लगा पिया हो पोचवे त मां मारी दो मास हो पोचवे त मां मारी दो मास। हज़ारवी पंजे मुसलमान के चवे पो ओ मुसलमान बुधायो चवन लगा से असा भी मिठे मोहम्मद जा नौकर सही अकेलो तू शहीद को न थींदे असा जो सिर भी तो सा गड कुर्बान थींदो सही जे तू मिठे मोहम्मद जो गुलाम असा बो न मिठे मोहम्मद जा गुलाम। हज़ारवी साहब के चवन लगा सही असा कमजोर हूं सही जलसो जेकॾे थींदो वाइज़ जेकॾे थींदो अजो सथरियूं थींदियूं अजो केतिरा ई माण्हू मरंदा। हज़ारवी चवे तो भला ॿुधायो त सही तव्हांजे ॻोठ में कहिड़ो माण्हू आहे तव्हांजे ॻोठ में कहिड़ो ताक़तवर आहे जेको ॻोठ वारा डिजंदा हुजनि जेको नालेवार हुजे सभु ॻोठ वारा चवण लॻा आहे त सयूं पर उहो आहे त धाड़ेल असांजे ॻोठ में आहे हिकिड़ो वो धाड़ेला असलो न जो नालो नूर मोहम्मद पर मशहूर नूरे साईं
आहे मुसलमान आहे मुसलमान बेनिमाज़ी थी सघई तो मुसलमान ॾोही थी सघई तो पर चओ मुसलमान बेगैरत नथो थी सघे हा मुसलमान ॾोही थी सघे तो मुसलमान बेनिमाज़ी थी सघे तो बेरोज़ा थी सघे तो पर मुसलमान बेगैरत गुलाम गोश हज़ारवी रहमतुल्लाह अलैह चवे तो तव्हां जेकॾहिं घबरायो था भले घबरायो मां तो न नूरे सां मिलण वञा मां तो न नूर मोहम्मद सां मिलण वञा छो त उन जे नाले में बि मोहम्मद आ मां बि मिठे मोहम्मद जे इज़त जे लाइ आयो मां भी मिठे मोहम्मद जे इज़्ज़त जे लाइ आयो माण्हू हैरान थी विया साईं तूं ॾोहीअ ॾे कीअं थो वञे धाड़ेल ॾे कीअं थो वञे माण्हू अलाए छा छा चवंदा हज़ारवी चवे थो अॼु मूंखे छॾे ॾियो अॼु मां कीअं बि करे न ॻोठ में वाइदो कंदुमि कहिड़े जी मदद वठी करे मूंखे वाइदो करिणो आहे या कादियानी रहंदा या मां हज़ारवी रहंदुमि ज़िंदा अॼु राति रहियुमि त मां वाइज़ कंदुमि अॼु राति ज़िंदा रहियुमि त वाइज़ मरी वयुमि त मिठे मोहम्मद ते सिर घोर हिकिड़ो सिर हबीबन खे हिकिड़ो सिर हबीबन खे ॾींदे लज मरां हुजनि सिर घणा त वारे वारे कंडामो पेरनि तोड़े लख लॻनि अंगूठी न मुड़े छिपूं पेर छिननि वींदे ॾह पिरनि जुती जात न पाया जिए जो नूरे धाड़े लवट मौलाना गुलाम गोश हज़ारवी रहमतुल्लाह अलैह पातो अल्लाहु अकबर नूरे धाड़े लजे अखियुनि मां पानी वही आयो नूरे धारे लजे अखियुनि मां पानी वही आयो पुछा तो करे हज़ारवी ॾे ख़बर अॼु यार तूं त ॿियनि खे रोवारियो तूं त केतिरनि जा घर उजाड़े छॾिया कंहिंजो भाउ मारे छॾियई किन भेनरुनि खे रोवारे छॾियई कंहिं घरवारीअ जो तूं मुड़ुसु मारे छॾियो कंहिं अबे जो पुटु तो मारे छॾियो काथे अबे अम्मा खे रोवारे काथे तूं धीअर रोवारियूं काथे भेनर रोवारियूं ॿुधा त सही अॼु तुंहिंजे अखियुनि मां पाणी कीअं थो वहे चवे थो मां समझा तो वाकई अॼु दुनिया खे रोवारियो आहे वाकई मां माण्हू खे रोवारियो ऐज़ायो आहे पर अॼु मां रोवां थो चइबो त मूं ते रब राज़ी थी वियो हज़ारवी साहब मां सॼी दुनिया खे रोवारियो आहे अॼु मां रोवां इन जे करे तो मां समझा तो त मां हुयुमि त ॾोही पर कंहिं न कंहिं कम ते कम जे करे अॼु मूंसां परची पियो अल्लाहु अकबर हज़रत हज़ारवी रहमतुल्लाह अलैह तो फरमाइश ओ नूरा तू त यार सॼी ज़िंदगी मिठे मोहम्मद करीम जे उम्मत खे ॾुखायो आहे तू त सॼी ज़िंदगी मिठे मोहम्मद करीम जे उम्मत खे रोवारियो आहे अॼु टाइम थी साईं कहिड़ो मुंहिंजे लाइ टाइम आहे अॼु टाइम थी पंहिंजे गुनाहनि वारो दफ़्तर में आहे नूरा अॼु मां हिकिड़ो तोॾे कमु खणी आयो आहियां मां समझा थो त जेकॾहिं अल्लाह साईं इहो तोखो कमु वरितो त गुनाहनि जो दफ़्तर धोपजी वेंदई मिठे मोहम्मद जे आशिकनि जे लिस्ट में नालो लिखजी वेंदई अल्लाहु अकबर नूरे जे अखियुनि मां पाणी वहे थो पियो छो त अखियुनि जे पाणीअ जो वास्तो दिलि सां हूंदो अखियुनि जे पाणीअ जो वास्तो दिलि सां हूंदो आहे नूरो धारे तो चवे साईं यार हुकुम त कर अॼु हुकुम त कर तव्हां जहिड़ो नेक सालियो अॼु मां गुनाहगार जे तॾे ते लड़ी आयो आहे तव्हां जहिड़ो अल्लाह वारो अॼु मां गुनाहगार जे औताक ते लड़ी आयो आहे हिन औताक ते ॾोहारी ईंदा आहिनि हिन औताक ते कातिल ईंदा आहिनि हिन औताक ते नाफ़रमान ईंदा आहिनि अॼु पहिरियों दफ़ो मां ग़रीब जे औताक ते पहिरियों दफ़ो मां ग़रीब जो ताकत मिठे मोहम्मद करीम जो आलम सगोरो आयो कुरान पाक जो वारिस आयो अल्लाह अकबर मौलाना गुलाम गोश हज़ारवी रहमतुल्लाह अलैह फरमाए सो ए मां पैगाम खणी आयो काजान जो ज़ोर काजानी चवनि था इन ॻोठ में कंहिंखे वाइदो करण न ॾींदासीं अॼु मां वाइदो करण जे नियत सां आयो ओ नूरा मुंहिंजे इज़त जो मसइलो हुजे मां तोॾे न चाहां मुंहिंजे बच्चनि जे इज़त जो मसइलो हुजे तोड़े ना चाहा हे त मिठे मोहम्मद जे इज्जत जो मसइलो नूरा ॾोह भले क्या थी पर उन मिठे मोहम्मद ते कलमो त पढ़ियो थी उन महबूब जो गुलाम त आहे न
जेकॾहिं तुंहिंजा दफ़्तर पोयां भरियलन उन महबूब जे इज़त जे करे अॼु तूं मैदान ते निकिरो मन आसमान वारो परछी पवई। अल्लाह ओ ठेड़ी जा मुसलमान यार तवज्जो तकर मौलाना गुलाम गोस हज़ारवी रहमतुल्लाह लेके वो नूर मोहम्मद नूरो धाड़े तो चवे ओ मुझा साईं तवां घबरायो न इन हथ सां केतिरो मानो को माण्हू मारा इन हथ सां वाकई मां हथियार हलायो अॼु जेकॾहिं गुस्ताख मरी पियो जेकॾहिं गुस्ताख मरी पियो या मां गुस्ताख जे हथाड़ो मरी पियो मौलाना हज़ारीअ खे चवे थो क़यामत वारे ॾियारे शायद दी जाए मिठे मोहम्मद करीम जे साम्हूं चइजाए आका हे भी तू जो आशिक हो ॿिया मारिया अॼु जेकॾहिं मां मारिया या मरी पवां हज़ारे क़यामत जे ॾियारे आका जे साम्हूं ईअं चइजाए आका हिन पछाड़ीअ में तो मोहम्मद जे इज़त जे करे सभु कुझु कुर्बान करे छॾियो इहे ॿ लफ़्ज़ चइजाए मूंखे उमेद आहे त मुंहिंजो महबूब मूंखां परची पवंदो अल्लाह मुंहिंजे लाइ जन्नत जा फैसला मौलाना हज़ारवी रहमतुल्लाह अलैह के चवे तो सही हलो तवां काथे वास्ता करणो चाहियो मौलाना हज़ारवी चए मां चौक ते वास्तो करणो चाहियो भले जाते कादियान जा घर मौजूद हुजन ॿुधो अल्लाह जे क़ुरान में तासीर आहे जेको काफ़िर भी ॿुधंदो आहे ज़ालिम भी ॿुधंदो आहे इन क़ुरान जे सदके अल्लाह उनखे ईमान जी दौलत नसीब कंदो आहे इन क़ुरान में रब पाक असर दुनिया ॾिठो अग में नूरो धाड़े लो राइफल कुल्हे ते आ पोयो मौलाना हज़ारवी अल्लाहु अकबर दुनिया ॾिठो हे अजीब रंग जेको नूरो धाड़े कुरान त छा पर अवाम खां भी परे अॼु कुरान वारे जी पयो थो चौकीदारी करे वो नूरो धाड़े चौक ते ऐलान थो करे चए थो ख़बरदार खोड़ मां गुनाह कया केतिरा ई माण्हू मूंखां मरी विया उहे त नाहक मारा पर अॼु जेकॾहिं मिठे मोहम्मद करीम जो हिकिड़ो आशिक कुरान पाक जो हिकिड़ो आलिम कुरान पाक जो हिकिड़ो हाफ़िज़ मिठे मोहम्मद करीम जो शान ॿुधाइण आयो आहे आकाशीय जूं ॻाल्हियूं ॿुधाइण आयो आहे चए थो वो बयान कंदो वाज़ल में मां विहंद में चए थो अॻियों भी मां हूंद में पोयों मुंहिंजा माण्हू हूंदा सॼे पासे ॾे मुंहिंजा माण्हू हूंदा खॿे पासे ॾे मुंहिंजा माण्हू हूंदा चए थो ओ कादियानियो ओ नबीअ जा गुस्ताखो अॼु जेकॾहिं उमर फारूक वारियूं पयो थो हक़ लांडे उमर फारूक वारो पयो थो आवाज़ चए थो जेकॾहिं तव्हांखे पंहिंजूं घर वारियूं बेवकूफ़ियूं आहिनि जेकॾहिं तव्हांखे पंहिंजा बच्चा यतीम करनि अचो हज़ारवी वाइज़ कंदो मां नूरो जे साम्हूं बीठो आहियां जॾहिं कादियान जे कननि ते मौलाना हज़ारवी वारो ऐलान नूरो पवंदो पियो करे कादियानी हैरान थी विया अॼु छा थी वियो हज़ारवी रहमतुल्लाह अलैह उन जे मौजूदगी में 3 कलाक क़ुरान जो वाइज़ कयो जॾहिं 3 कलाक क़ुरान जो वाइज़ थियो अलाए कीअं घरनि मां माण्हू निकिरी आया हज़ारवीअ खे चवण लॻा सोना हज़ारवीअ खे चवण लॻा सोना हथ अॻे कर हथ हथ ते रखंदा वञो बैत कंदा वञो मिठे मोहम्मद जे गुलामी में ईंदा ॻोठ तब्दील थी वियो ॻोठ कंहिंजे करे अल्लाह अकबर रत मौलाना गुलाम गोस हज़ारवी रहमतुल्लाह अलैह के जे साईं हुक्म कर हाने वाइस त थियो तवां मूं वटि रहो तभी तवां जो थोरो चओ त मां तवां के गोठ पहुचाए जा मौलाना हज़ारवी रहमतुल्लाह अलैह चवे तो मां पंहिंजे घरवारीअ खां मोकिलायो मां पंहिंजे बच्चनि खां आखिरी भाकुर पाए मोकिलियमि ओ नूरा जी मेहरबानी कई थी तीअं मूंखे घर भी पहुचाए इन गोठ ते अची करे तू मेहरबानी कई केतरा माण्हू कादियानत को बचाए करे मुसलमान थी विया इन जो सवाब तुझे खाते में मूंखे गोठ पहुचाए चो मुंहिंजा साईं ओ जागा त हूअं बि कया अॼु मिठे मोहम्मद जे मोहब्बत में ओ जागो कयमि त मन बची वञा अल्लाह अकबर मौलाना गुलाम गोस हज़ारवी रहमतुल्लाह अलैह के वो गोठ पहुचाया चए तो नूरो तो चले नारे तकबीर उलमा हक उलमा देवबंद जमईयत उलमा इस्लाम
तो चवे मुझे समझ में गाल न पी अचे अलाए सोच मुझे एडी दिल के राहत हुई अलाए शो मुझे दिल के एडो सुकून हो चवे तो मां घर मोटी आयो घर मोटी अचण खां बाद में अञा जीअं जो ओ फेरी वारा तवज्जो त कर ओ नौजवान तवज्जो त कर चवे तो अञा जीअं मां खट ते सुतो आ इन नूर थाड़े लजी गाल त ॿुधो अल्लाह कीअं थो राज़ी थिए रब कीअं थो परची पवे चवे तो जीअं जो अञा खट ते सुतो आ अख सां लगी आ छा ॾिसो मिठे मोहम्मद करीम जी ज़ियारत थी आ अल्लाहु अकबर वाह नूरा तुझे किस्मत कुर्बान वञा वाह नूरा तुझे भागल जे मथा कुर्बान वञा चे तो आका जी ज़ियारत नसीब थी आका मुझे सामू बिछान आका सही मुर्की करे फरमाइंदा ओ नूर मोहम्मद अल्लाह जेको तो खा जो कम वरतो आ अल्लाह तुझे मथो राज़ी आ मां मोहम्मद करीम के या मालूमात ॾिनी वई ओ नूरा मां मोहम्मद तुझो शुक्र अदा करण आयो नूराज तू खत्म नबूवत जे करे मां मोहम्मद जे मोहब्बत तकद्दुस जे करे तू अज डट के बिही करे कुरान पाक जो वाइज करायो मां मोहम्मद तुझो शुक्र अदा कर आयो मां मोहम्मद तुझो कंहिंजो शुक्रियो केरु अदा करे कंहिंजो केरु अदा करे पर वो नसीबन वारो जंहिंजो शुक्रियो मदीने वारो मीर मिठो मोहम्मद को अदा करे नूरो तो चवे पियो मुझे अखिन मां पानी वही वियो नूरो तो चवे मुझे अखिन मां पानी वही वियो अर्ज़ो कयम सही दीदार त थियो सुभान अल्लाह पर सही मुझे दिल में अञा भी ख्वाहिश आ ओ नूरा तुझे दिल में केड़ी ख्वाहिश आ साईं तवा कुर्ब भी कयो आ साईं तवा मेहरबानी भी कया मां गुनाहगार जे मथा बियो भी कुर्ब कयो वञो छा तो चवे केड़ो कुर्ब कयो साईं जे करे मां गुनाहगार सा भाकुर पायो पंहिंजे सीने सां लगायो मुझे लाए गंज थी वियो आका तमां ज़ियारत कराई पर मां गुनाहगार सां पंहिंजो पाक सीनो मुबारक जो अॼु लगायो मां गुनाहगार सां तव्हांजो सीनो मुबारक जो लगंदो त मूंखे ॿियो अञा छा खपे फरमाइनि था नूरा अॼु अल्लाह जी रहमत बि जोश में आ जीअं चवंदो वेंदे तीअं थींदो नूरो चवे थो महबूब जे भाकुर जे करे मुंहिंजी किस्मत तब्दील थी वई मुंहिंजी जिंदगी जन तब्दील थी वई महबूब जे ज़ियारत जे करे जेका अल्लाह मूंसां मेहरबानी कई जेका रब मुंहिंजे मथां बाझ कई काॾे वया गुनाह काॾे वया ॾोह काॾे वयो ॾोहन वारो रस्तो काॾे वया ॾोही मुंहिंजा यार काॾे वयो ॾोही मुंहिंजो माहौल उहो ॾोही माहौल हलियो वियो जेको नूर नालो हो मुंहिंजो माहौल नूरानी थी वियो मुंहिंजी महफ़िल नूरानी थी वई मुंहिंजा यार नूरानी थी विया अल्लाह मूंखे नमाज जो पाबंद बनाए छॾियो अल्लाह मुंहिंजे गुनाहन वारो दफ़्तर धोई छॾियो चए पियो फ़क़ति हुन राति ज़ियारत न थी अल्लाह मेहरबानी कंदो जो हर जुमे रात मिठे मोहम्मद जी ज़ियारत पई थींदी हुई छा ख्याल तहफ़ुज़े नामूसे रिसालत जे हवाले सां असांजी जमायत उलमा इस्लाम तहफ़ुज़े नामूसे रिसालत जे हवाले सां असांजी जमायत उलमा इस्लाम सोचे रही आहे इंशाअल्लाह जी अगे हिकड़ो दफ़ो थोड़ी खां वठी करे सखर जे धरती ताईं तहफ़ुज़े नामूसे रिसालत रैली निकती हुई छा अॼु जेकॾहिं वरी जमायत उलमा इस्लाम अहिड़ो फ़ैसिलो करे तहफ़ुज़े नामूसे रिसालत रैली जे लाइ ठेड़ी जा नौजवानो ठेड़ी जा वॾड़ो ठेड़ी जा गैरतमंद गयूर मुसलमानो मां तव्हां मां इहा उमेद रखी सघां थो उन आशिक़नि जे रैलीअ में शिरकत कबी नारे तकबीर गुलामी रसूल में मोतमी गुलामी रसूल में कायदे से कदम बढ़ाओ कायदे से कदम बढ़ाओ तो इंशाअल्लाह जेस तनी मिठे मोहम्मद जो हिकड़ो भी आशिक मौजूद आ त कादियानन के हिन धरती ते रहणो
कादियान के न धरती ते रहणो असां समझूं था पिया ये हुकूमत गुस्ताखी कराए करे कहीं जाते मिठे मोहम्मद जे शान में गुस्ताखी थी करे कहीं जाते अबू बकर सिद्दीक जे शान में गुस्ताखी थी कराए कहीं जाते सोने उमर जे शान में गुस्ताखी थी कराए कहीं जाते अम्मा आशा जे शान में गुस्ताखी थी कराए कहीं जाते अमीरे माया जे शान में गुस्ताखी थी कराए असां ये हरकतूं समझूं था जेकॾहिं हुकूमत बाज न आई उनके सजा न आई इंशाअल्लाह हे हिक हिक गाजी खालिद पैदा थी इंशाअल्लाह हो रहा था मां हिकड़ी गाल तव्हां को पुछण तो चाहियां मिठे मोहम्मद जे मोहब्बत में मिठे मोहम्मद जे इज्जत में असहाबे मोहम्मद जे मुकद्दस इज्जत में जेकॾहिं असेंबली जे फ्लोर ते मैदान या कंहिं चौक चौराहे जे फ्लोर ते ॻाल्हायो आहे त ॾाढ़ी पटके वारनि ॻाल्हायो ॾाढ़ी तूं ऐं असां जेके MP MNA चूंडराया उन्हनि जे मथे ते जूअ बि ॻाल्हाए थोरो मां तकीर ख़तम थो कयां उन जे मथे ते जूअ बि छा जेके असांजा MNA पाण खे मुसलमान सॾाइनि था छा उहे मिठे मोहम्मद जा ग़ुलाम न आहिनि छा उहे अबू बकर सिद्दीक जा ग़ुलाम न आहिनि छा उहे उमर फारूक जा ग़ुलाम न आहिनि छा उहे अम्मा आशा जा बच्चा न आहिनि छा उहे अमीर माविया जा ग़ुलाम न आहिनि जेकॾहिं न आहिनि चओ त मुंहिंजो बि तालुक उन्हनि सां न रहंदो तूं हिकिड़े मथे कयो चओ उन्हनि सां मुंहिंजो तालुक उन्हनि सां मुंहिंजो तालुक वरी जेकॾहिं जेके गुस्ताखनि जो साथ ॾियनि था पिया जेके गुस्ताखनि जा पहबेलियनि जेकॾहिं तुंहिंजे मुंहिंजे हिन शहर में वोट वठण आया वोट खां जवाब ॾिबो मां ॾिसां थो त हथ थोड़ा मां ॾिसां थो हथ मूंखे यकीन है अॼु तुंहिंजो हथ अल्लाह वटि क़बूल पइजी वियो हूंदो मूंखे यकीन है इंशाअल्लाह मां तव्हांजे वसात सां उन्हनि हाउस वारनि खे ॿुधाइण चाहियां थो डेयरी में तव्हां उमेद न रखजो चओ इंशाअल्लाह डेयरीअ में उमेद जेकॾहिं बिजलीअ जे सूरनि जे करे रोड बिला कयो हूंदो त बि तव्हां अकेलो कयो हूंदो अब आइए ट्रांसफार्म जे सूरनि जे करे उथिया हूंदो त बि तव्हां अकेला उथिया हूंदो तव्हां जेको MP MNA ॿ टे कंदे लुॾनि था बस पर जेकॾहिं वरी ॻाल्हि कबी खुली हा बाबा गाल कभी ए अटल आदमी दिल शिकस्तो न थी ए अटल आदमी दिल शिकस्तो न थी कद पकड़े तरिस शीह बकरी थई लट फेरे तरिस नाग नोरी थई हाथ बोले तरिस बाहे पानी थई कहीं फिरौन के मुश्किल कुशा को ठाई मुश्किल कहीं दज्जाल के मां अंबिया को ठाई मुश्किल मुखे जंजीर पारायो मुखे सूली ते लटकायो मगर मां राज़नन के रहनुमा को ठाई मुश्किल अग में पान ठेड़ीअ वारनि खे ॿ धके वियो टाउन 1 टाउन 2 ॻाल्हाए यार अग में तो असांखे ॿ धके वियो टाउन 1 टाउन हाणे ख़बर न आहे त अलाए 3 थी थिए अलाए 4 थी थिए हाणे ख़बर न आहे त अलाए 3 थी थिए अलाए 4 थी थिए तो दुख थिए थो जॾहिं वरी अदरी अचे थी असां ईअं भॼूं था चोपड़ियूं लाहे थोरो हलाए ॾे चुप थी वियो हाँ पोइ जॾहिं अदरी वेचारी आई ऐं मरहूम लालो गफ़ार शेख मां थो ॻाल्हायां साह तुंहिंजो न वञे छा वा जॾहिं अदरी आई वरी को ॿियो मरहूम पैदा थियो हाणे हिकिड़ो कमु कजो जिन असांखे चयो हेॾे नाचो हाउसनि ते छाजे करे चए किरो न आया हाणे चओ ठेड़ीअ में नाचो तव्हां में किरो न आया नथा ॻाल्हायो हाणे चओ ठेड़ीअ में नाचो तव्हां में ना अहल असांजो माहिया ना अहल असांजो माहिया गुलशन गुलनि जो साथी दो
बद ज़ौक़ जे हथ में बाग़ रहियो नसीब वरन जो छा थींदो कावड़ खे इजाज़त काका जी बुलबुल जे सदा ते या बंदश हर शाख ते चिबरो वेठो आ अंजामे गुलस्तान छा थींदो गैरत आखिर गहरी रहंदो गैरत न है काई मयार जा गाल थी मारे साथी मारे पंहिंजे देश जे यारनि जी मूं पक सुञाता पंहिंजा हा मूं पक सुञाता पंहिंजा हा उधारनि सां गॾु धारे में थे वाट सां वेरनि खे वेही वाझेरनि जे वाड़े सुभाणे जेकॾहिं वरी कंहिंखे चिंगचीअ जो आसरो मिलियो त फ्री भॼी वेंदो सुभाणे कंहिंखे चिंगचीअ जो आसरो मिलियो त असां खां पुठी ॾेई साईं तव्हां बि इतिहाद कयो हां त तव्हांखे वोट ॾियूं हां ॻाल्हाए नथो अलाए छो बसि हाणे अॻिते नथा हलूं मां तव्हांजे मोहन खे सम्झी वियो मां तव्हांजे मोहन खे साईं जेकर पाण में मशवरा कयो हां शहर जे लाइ भलो सोचूं हां इतिहाद कयो हां त या तुम्हारी त पूरी थींदी कॾहिं या तुम्हारी त पूरी थींदी कॾहिं चो इंशाअल्लाह हिन भेरे मां सिधी ॻाल्हि थो कयां हिन भेरे न तीर न मीर नथा ॻाल्हायो बसि थी वियो आवा हिन भेरे न रिपोर्टूं त असांजो मथे वेंदियूं आहिनि डिॼे तूं थो पियो नालो त असांजो मथे वेंदो आहे घबराए तूं थो पियो ठेड़ी वारा तूं त मुवाहिदा ठेड़ी वारा रब तोसां जंगे बदर जे मैदान वांगुरु तोसां मदद कई हुई तूं पंहिंजे तारीख़ खे दोहरा चओ इंशाअल्लाह हाणे वारो आलिमनि जो नारे तकबीर ठप्पे ते ठप्पो किताब लिखे ठप्पे ते ठप्पो चवारो आलमन जो वारो किताब जो वारो आशिक रसूल जो वारो गुलामान सहाबा जो हिन भेरे ॿिए खे अचणु तोणी ब्रीफ केस बेसन जी मिलेव पोइ बि न जेकॾहिं नौकरीअ जो आसरो मिलेव त चेयरमैन जो मिलेव त गैस में नौकरी बिजलीअ में नौकरी मूंखे त सम्झ में ॻाल्हि नथी अचे अलाए छा थी वियो आहे मुस्लमान खे भंगिन में बि अॻ में बीठा आहिनि त भंगी त असां भंगिन जो हक़ ई न आहे नथो वञा अॻिते बसि हर भरूं गाम खां तव्हांखे बि ॾुख थींदो अल्लाह साईं रब पाक शल मूंखे बि मिठे मोहम्मद जे मुहब्बत जे मथां सहाबे किराम जे मुहब्बत जे मथां अल्लाह से मूंखे बि शल कुर्बानी ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए इंशाअल्लाह मूंखे यकीन आहे असांजो शहर ठेड़ी मुवाहिदनि जो शहर आहे असांजो शहर ठेड़ी मुजाहिदनि जो शहर आहे हिन जी हिकिड़ी पंहिंजी तारीख़ आहे ऐं इंशाअल्लाह हिन भेरे तारीख़ वरजाए बि हिन भेरे तारीख़ दुहुल वॼे ऐं दोसू न नचे नथा ॻाल्हायो हा दुहुल वॼे ऐं दोसू ओताकूं साफ़ कयो हाणे तज़ियतूं थींदव बुहारी ॾियो ओताकुन खे बुहारी ॾियो रंग रूप करायो छा रंग रूप करायो हाणे वरी चक्कर तज़ियतुनि जा ॾाढो मरी बि वियो हॾा ॻरी बि विया पर दुआ हवा दुआ अल्लाह बस अॻिते नथो हला रब पाक मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अवां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए इजो आयो मींहुं अवी अञा निंड में पिसी वेंदो पखीड़ा ॾुखिया ॾिसंदो ॾींहुं ठेड़ी वारो मुर्सत आयो शींहं मतां लॼायो पंहिंजे लोहीअ खे